नाज़रीन नेशनल ऑनलाइन न्यूज़ सां नौशर फिरोज़ खान ज़मीर हुसैन लुंड जी रिपोर्ट ॾींदा मिठियाणी में औरत जो पुलिस एहलकार खे कुटको छेड़छाड़ करण जो इल्ज़ाम हयो वियो आहे। मिठियाणी जे टैक्सी स्टैंड मोहल्ले जी रवासण औरत अरबेली ज़ाल सरवर मिठियाणी विच शहर में ओचितो दाहूं कंदे पुलिस एहलकार साले मलिक मथां टमाटनि जो वसकारो लाहे ॾिनो, जेको डोड़ंदो वञी मोटरसाइकिल ते चढ़ी फरार थी वियो। औरत जे दाउनि ते मिठियाणी शहर जा सभई माण्हू तमाशो ॾिसंदा रहिया ऐं औरत खे मिथूं करे हुननि पुलिस एहलकार खे छॾाए वरितो, जंहिं दौरान पुलिस एहलकार वाक़े वारे हंध तां फरार थी वियो। मुतासिर औरत अरबेली मिठियाणी थाणे ते पहुची वई, जिते एसएचओ थाणे ते 9 ॼणनि जो जवाब ॼाणाए मुतासिर औरत जो केस दाख़िल न कयो वियो। मुतासिर औरत एहतजाज कंदे सहाफ़ियुनि अॻियां दाईंदे चयो त पुलिस एहलकार साले मलिक ख़िलाफ़ मुंहिंजो केस दाख़िल करे खेसि हिकदमि गिरफ़्तार करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में आऊं नौशर फिरोज़ एसएसपी ऑफिस अॻियां पाण धरणो हणी वेही रहंदसि ऐं तेसि ताईं एहतजाज ख़तमु न कंदसि जेसि ताईं इंसाफ़ नथो कयो वञे। लोकांनी